हीरोसण थाने जी हद ॻोठ हामिद शाह में बीठा आहियूं, जिते जरवार बिरादरी जे बासर वॾेरे पारां पंहिंजे ई बिरादरी जे मासूम निंगरनि जी जेका मिल्कियत आहे 3.5 एकड़ ज़मीन उन ते कब्ज़ो कयो आहे। अचो त उन मुतासिर मासूम ॿारनि ऐं ॻोठाणनि सां उन मसइले ते ॻाल्हि ॿोल कयो। असां ग़रीब आहियूं, 3 भाइर आहियूं, असांजी ॿनी ते कब्ज़ो कयो अथनि। माण्हू अरबिलो आहे ऐं हुसन आहे, हिन कब्ज़ो कयो आहे। असांखे धक मारियो अथनि, कब्ज़ो कयो अथनि। 3 बचड़ा आहिनि, उन्हनि ते 2-3 ॼणियूं मायूं उथी ज़ोरां चवनि थियूं हिसो न खातो आहे, न का ॻाल्हि आहे, असां सां मदद कयो। थोरा छिना आहिनि, हिननि खे धक हयां अथनि, मारियो अथनि, डंडो हयां अथनि, हिन जी मदद कयो। ॻोठाणनि ऐं मासूम ॿारनि इहो ॿुधायो आहे त जरवार बिरादरी जा बासर निमाणो ख़ान जरवार जी धुर जेका आहे उहो मासूम निंगरनि जी जेका मिल्कियत आहे 3.5 एकड़ उन्हनि ते कब्ज़ो करे मासूमनि जे मथां तशदुद करे ज़मीन ते अचणु नथा ॾियनि। हिननि मुतालबो कयो आहे IG सिंध, DIG सखर ऐं SSP खैरपुर खां त ज़मीन ते थियल कब्ज़े जो नोटिस वठी हिन मासूमनि सां इंसाफ़ कयो वञे।